अदासुल कम तव्हां गया सैल्यूट तव्हां गया ठीक है ना प्लस मार्क्स तव्हां गए बाक़ी फोटोग्राफी आहे। माय डियर फ्रेंड्स, घणनि ॾींहंनि खां बाद में असांजी यूनिवर्सिटी में हिकु सुठो इवेंट थी रहियो आहे। उन इवेंट जो नालो आहे पेट्रोमेनिया। उनखे ऑर्गेनाइज़ करे रहिया आहिनि SP सोसाइटी वारा। SP सोसाइटी पेट्रोलियम इंजीनियरिंग जी हिकु सोसाइटी आहे जेका इवेंट ऑर्गेनाइज़ करे थी। हीउ इवेंट जेको ऑर्गेनाइज़ थी रहियो उहो डिपार्टमेंट ऑफ PG करे रहिया आहिनि। उन में एज़ अ मां व्लॉगर वञा थो। हिकु व्लॉग ठाहिणो आहे, हिकु ऑफिशियल वीडियो ठाहिणो आहे। उन्हनि जो व्लॉग स्टार्ट हितां थींदो। पहिरीं त उन्हनि जी ओपन सेरेमनी थींदी। ओपन सेरेमनी खां बाद में जेका आहे उन्हनि जा जेके सेगमेंट्स आहिनि उहे स्टार्ट थींदा। ओपन सेरेमनी ऑफ दिस प्रोग्राम जेको इवेंट आहे उहा असांजी CL कैंपस जी उते थींदी। ऐं हींअर हलूं था ओॾां check out scene of open ceremony. In respect of national anthem. This is Lalibal Qureshi, President SP Music Student Chapter. पेट्रोमेनिया जो जेको पहिरियों सेगमेंट आहे उहो आहे असांजो प्लांटेशन ड्राइव। प्लांटेशन ड्राइव में हाणे साईं वारा वण पोखींदा। साईं खे चवां हाली उन्हनि जो सीन वठूं था। हा ईअं ई सम्झ अंदाज़ो ॾिसूं था। तजुर्बो हे ताबिश मीर हे सभु तोखे हणणा आहिनि वण? मूंखे हाणे हुया पर प्रोग्राम चेंज थी वियो। छा था चवनि? बसि फोटोग्राफी करणु। सिर्फ़ु फोटोग्राफी लाइ हुयो? हा सिर्फ़ु फोटोग्राफी। इहो यार ग़लति ॻाल्हि आहे न। ॿुध बसदा तव्हां कमु थी वियो। आहे भरिजी वियो साहिबु। असुल कम वारा माण्हू ही न जेके वण हणंदा। ठीकु। सेकंड सेगमेंट इज़ स्पीच थेरेपी। स्पीच थेरेपी में हिकु फ़नी स्पीच बि हुई। इन वक़्तु मां हिकिड़ी तव्हांखे स्टोरी थो ॿुधायां। स्टोरी इहा आहे नंढड़ी। क्लास में जेॾी महिल अनाउंसमेंट कई त ओॾी महिल मूं स्पीच थेरेपी में हिसो वरितो एज़ अ फ़नी स्पीच। ॾाढो एक्साइट हुयुसि उन स्पीच खे करण जे लाइ। पर ईद उल अज़हा ते मोकलूं थियूं विच में हफ़्तो असांखे, त असां ओॾां हलियासीं ॻोठ। त इलाही कमु हुया ॻोठ में। उनजे करे मां स्पीच तयारु न करे सघियुसि। ऐं स्पीच तयारु न करण जो सबबु हिकु माण्हू आहे, उहो आहे स्पीच न करे सघण जो हिकिड़ो थोरो उहो सबबु बि आहे। हिकु माण्हू अगरि हीउ वीडियो ॾिसे थो त उहो कमेंट बि कंदो पंहिंजो पाण त उनखे कमु चयो उन कोन कयो। ऐं मां बि उन ते डिपेंड थी वियुसि ऐं मां बि पंहिंजो कमु कोन करे सघियुमि। इन जे करे कॾहिं बि कंहिं ते डिपेंड न थियो। पंहिंजो कमु करिणो हुजे उनखे कंप्लीट पंहिंजो पाण कयो। सो जीअं मां बि अनकम्प्लीट कयुमि पंहिंजे कम खे, ईअं ई तव्हांजा बि कम अनकम्प्लीट थी वेंदा जेकॾहिं कंहिं ते बि डिपेंड कयो त। सो बी इंडिपेंडेंट। जनाबी सदर, आज पाकिस्तान की नहीं बल्कि दुनिया भर की बात है। अफसोस हुआ, बहुत अफसोस हुआ। कहीं पर मैंने भूख से बिलखते बच्चों की आवाजें सुनी तो कहीं पर हुजरा के बदन पे करोड़ों का लिबास देखा। कहीं पर हुक्मरानों के आगे पीछे जाती हुई 10-10 मर्सिडीज को देखा तो कहीं पर औलाद बराए फरोख्त के नारे सुने। त मेन ॻाल्हि इहा हुई त स्पीच थेरेपी मां न करे सघियुमि। उन स्पीच थेरेपी जेका थी हिननि जे इवेंट में, उन ई दौरान मूं जेको ऑर्गेनाइज़र आहे असांजो बिलाल कुरैशी, SP सोसाइटी जो जेको प्रेसिडेंट आहे,
उनखे रिक्वेस्ट कई स्पीच थेरेपी में मां पंहिंजी तयारी न करे सघियुमि स्पीच मूं लिखी कोन हुई प्रिपरेशन मां न कई हुई इन जे करे हिननि जो हिकु ॿियो सेगमेंट हुयो उहो हुयो बनाना कॉम्पिटिशन में मूं उन्हनि खे चयो मां उन में हिसो वठंदुमि अनफॉर्चुनेटली उन जो मां विनर थी वियुसि सो चेक इट आउट फर्स्ट Start. हिकु सुठी ॻाल्हि इहा आहे हिन व्लॉग में जेॾी महिल असां सीएल मां निकितासीं पंहिंजी त सीएल ते जेको गार्ड बीठो हुयो मां त कोन पियो सुञाणिया हुनखे पर उन मूंखे कैमरा हथ में ॾिठो कुल्हे ते हथ हयईं पुटु तुंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे न मां चयो जी चाचा आहे चैनल चई मां तुंहिंजा वीडियोस ॾिसंदो आहियां सच पुछो ॾाढी ख़ुशी थी मूंखे जेॾी महिल सुञाणप वारा जेके वीडियोस ॾिसंदा आहिनि न दोस्त मिट माइट सभु सुञाणींदा आहिनि ऐं उन्हनि खे असां ई चवंदा आहियूं वीडियोस ॾिसो पर जेॾी महिल अणसुञातल माण्हू तव्हांखे चवे न तव्हांजा वीडियोस मां ॾिसंदो आहियां ऐं तव्हांजो चैनल बि सब्सक्राइब आहे दिलि ई ख़ुशी थींदी आहे दिलि ई ख़ुशी इहो हुयो जेको आहे SPE इवेंट जंहिंजो नालो हुयो पेट्रोमेनिया ऐं असांजी कैंपस में जेके बि इवेंट थींदा उन्हनि जा हमेशह मां व्लॉग्स ठाहींदुमि इंशाल्लाह जीअं पोयां पंहिंजे डिपार्टमेंट जो ठाहियो हुयो हिन ई ग्राउंड में हिते ई ठाहियो हुयो ऐं जेके बि नेक्स्ट इवेंट थींदा रहंदा उन्हनि जा मां व्लॉग्स ठाहींदो रहंदुमि सो तव्हां ॾिसंदा रहिजो अगरि कंहिं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो उहो महिरबानी करे छॾे यार कहिड़ो तव्हां ॾे बिजली वांगुरु बिल ईंदो